प्यारी साथ संगत तव्हां सभिनीनि जो हिकु दफ़ो वरी स्वागत आहे हिन सत्संग में श्री गंगा धामदास जी दरबार में श्रीमद भगवत गीता जे हिन सत्संग में शाबस अचण वारे खे हूंदी आहे जेको समय कढी पंहिंजा कम छॾे करे केवल सत्संग ॿुधण जे लाइ अचे थो उनखे शाबस आहे। इन करे तव्हांजो स्वागत कंदा आहियूं हर सत्संग में। तव्हांखे बि ख़ुशी थियणु खपे कि कृष्ण भगवान स्वागत कंदो आहे तव्हांजो, भगवत गीता स्वागत कंदी आहे। शाबस त इन लाइ बि आहे कि तव्हां सिंधी थी करे हेड़ी कठिन भगवत गीता श्रवण करे रहिया आहियो। उनमें थोड़ो दिमाग ते ज़ोर लॻाइणो पवंदो आहे ॿुधण जे लाइ, सम्झण जे लाइ। त अचो प्रवेश कयूं श्रीमद भगवत गीता 18 अध्याय। 18 अध्याय सॼे भगवत गीता जो सार आहे। असां चाहियूं त कॾहिं जॾहिं भगवत गीता पूरी थी वञे त केवल 18 अध्याय ते बि सत्संग करे सघूं था, छो त इहो सार आहे। इन में कृष्ण भगवान ॿुधायो आहे कि हर शयूं 3 प्रकारनि जूं थींदियूं आहिनि, 3 गुणनि जूं थींदियूं आहिनि, सात्विकी, राजसी ऐं तामसी। त उन श्रृंखला में हाणे अचेव थो सुख आहे। 3 प्रकारनि जा सुख थींदा आहिनि। असां कॾहिं सोचियो ई कोन होसीं। केरु सोचे, कंहिंखे टाइम आहे एतिरो? माण्हू एतिरो भॼ डुक में लॻी थो वञे भेड़ चाल जो ध्यान ई नथो रहे कि सुख आख़िर असांखे कहिड़ो मिली रहियो आहे ऐं कहिड़ो चाहियूं था। माण्हू सुख सम्झंदो आहे धन खे, सुख सम्झंदो आहे इंद्रियुनि जे विषयनि खे, इंद्रियुनि जा जेके भोग थींदा आहिनि उन्हनि खे सुख चवंदो आहे। माण्हुनि खे सुख मिलंदो आहे प्रशंसा मां, तारीफ़ ॿुधी सुख मिलंदो आहे। कॾहिं सुख मिलंदो आहे पद सीट पाए करे, कंहिंखे सुख मिलंदो आहे प्रतिष्ठा मां, शहर में वाह वाही हुजे, कंहिंखे इन मां ई सुख मिलंदो आहे। पर असां हिते सुख जा वर्गीकरण ॿुधंदासीं, भेद ॿुधंदासीं कि घणा सुख आहे। सुख त अनेक, पर प्रकार कृष्ण भगवान 3 ॿुधाया आहिनि। उहे ई सात्विकी सुख, राजसी सुख ऐं तामसी सुख। ईअं बि सम्झी सघूं था शरीर जो सुख, मन जो सुख ऐं आत्मा जो सुख। ईअं बि पाण वर्गीकरण करे सघूं था। हिकिड़ो थींदो आहे शरीर जो सुख, शरीर ताईं। ॿियो थींदो आहे मन जो सुख, टियों आत्मा जो। सत्संग आत्मा जो सुख, मनोरंजन मन जो सुख ऐं इंद्रियुनि जा सुख। इंद्रियुनि जो मिक्सअप अथव। इंद्रियूं आहिनि त शरीर सां जुड़ियल, पर हिननि इंद्रियुनि जो राजा आहे मन। त इंद्रियूं त स्थूल आहिनि, पर सुखी या दुखी मन थींदो आहे, त उहो मिक्सअप आहे। शरीर इंद्रियुनि जो सुख शारीरिक आहे, पर ख़ुशि कंदियूं आहिनि मन खे इंद्रियूं। त उन हिसाब सां असां कृष्ण जो वर्गीकरण ॿुधंदासीं कि सुख छा आहे, सुख कंहिंखे चइबो आहे। कृष्ण भगवान चयो आहे जेको सदाईं स्थाई हुजे, वञे न कॾहिं, उहो सात्विक सुख। जेको पहिरीं त ॾाढो मज़ो ॾे, पोइ वरी दुख ॾे, उहो राजसी सुख। ऐं जेको असांखे शुरूअ खां आख़िरीअ ताईं भ्रम में ई रखे, सुख जो भ्रम ॾे रुगो, उहो तामसी सुख। इहे 3 वर्गीकरण अथव। त असां वास्तविक सुख खे पहचानूं ऐं ॿुधूं कृष्ण भगवान कंहिंखे तो सुख चए। सुखम तु इदानीं
निगच्छति यत् तत् अग्रे विषम् एव परिणामे अमृतोपमम् तत् सुखम् सात्विकम् प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम्। भरतर्षभ अर्जुन जो नालो है, मतलब हे श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, भारतवर्ष में श्रेष्ठ अर्जुन, तू मुखा बुद्ध 3 प्रकारन जा सुख है। अर्जुन अड़ो माण्हू हो जे राजसी सुख ते भी जीता हासिल कई हुई ऐं तामसी सुख ते भी। अर्जुन स्वर्ग में पहुंची वियो हो जीअ रही, उते विद्या सिखण वियो हो ऐं गंधर्व विद्या ऐं दिव्यास्त्र वठण वियो हो, तो उतां जी अप्सरा हिन ते मोहित थी वई, अर्जुन ते, उर्वशी। पर अर्जुन उन ते आसक्त कोन थियो, उन अप्सरा ते, हेॾी सुंदर अप्सरा। अर्जुन चईंसि छो त सिधी सी ॻाल्हि आहे भाई, प्रेम प्यार काम पाम तॾहिं माण्हूअ जो ध्यानु वेंदो आहे जॾहिं फ्री हुजे ॿियनि झंझटनि मां। अर्जुन खे लड़ाई जी तयारी करणी हुई ऐं उन उद्देश्य सां आयो हो। अंदर बदले जी भावना हुई, कौरवनि सां लड़ाई करणी हुई। ॾाढो गुस्सो भरियलु कष्ट ॾिठा हुआ ॾाढा हिननि पांडवनि, त उनखे छा प्रेम प्रेम सम्झ में ईंदो। अर्जुन चयईं माता मूंखे माफ़ कर, असां मां जंहिं कम सां आयो आहियां मूंखे उहो ॾे। त हुन शराब ॾिनईसि, उहो शराब बि वरदान ठही वियो अर्जुन जे लाइ कि तूं नपुंसक थी वेंदे। पोइ 1 साल लाइ उहो ठहियो ऐं उहो हुनखे अज्ञातवास में कमु आयो, जो कोई पहचाने न सघे। ऐं गांधारी खे लिकणु ॾाढो मुश्किल हो, छो त गांधारी जे शरीर मां हिकु ख़ुशबू ईंदी हुई, सुगंध ईंदी हुई। द्रौपदी तो हुन कमु अहिड़ो कयईं जंहिंसां हर कंहिंखे लॻे कि हिन मां ख़ुशबू नथी अचे, हुन मां थी अचे, इत्र मां ऐं सुगंध जो जेको सामान आहे। सरंद्री ठही राणीअ जो श्रृंगार करण वारी। त अर्जुन हिकु त राजसी सुख ते जीत हासिल कई हुई, जो स्वर्ग में वञी करे भी सुख भोगण कोन वेही रहियो, पंहिंजे कम सां ई वियो, उहो कमु करे आयो। ऐं ॿियो तामसी सुख निंड तामसी चई वई आहे। निंड हिकु सुख आहे तामसी। अर्जुन उन ते बि जीत हासिल कई, इन करे हिन जो हिकु नालो गुडाकेश। अर्जुन जागी सघंदो हो, बिना निंड कए बि रही वेंदो हो। पर सात्विक सुख छा थींदो आहे इहो अर्जुन खे कान्हे ख़बर। उहो कृष्ण भगवान ॿुधाएसि थो कि अर्जुन मुखा ॿुध, भरत श्रेष्ठ, तो 3 प्रकारनि जो सुख त्रिविधम सुख मुखा शरण ॿुध। पहिरियों सात्विक सुख, जंहिं सुख में अभ्यास करणो पए, अभ्यासात, जेको सुख सहज न हुजे, जेको बिना अभ्यास जे हासिल न थिए। हाणे अभ्यास सां कहिड़ो सुख हासिल थींदो आहे? राजसी। असां जन्मनि खां हर जन्म में चाहे पशु जून में बि हुजूं, असां कुझु सुख माणिया आहिनि, कुझु सुख भोगिया आहिनि, जीअं भोजन जो सुख, काम जो सुख, निंड जो सुख, ऐं उछल कूद घुमण फिरण जो सुख। चाहे जानवर छो न हुजे, उन भी सुख भोगिया आहिनि, रमण कया आहिनि। त असां जॾहिं मनुष्य ठहंदा आहियूं न, तो स्वाभाविक ही असां इन्हनि सुखनि जे प्रति बिना कोशिश जे प्रवृत्त थींदा वेंदा आहियूं। अभ्यास न करणो पवंदो आहे। कोई चए हल पार्टीअ ते हल, त माण्हू फटाफट तयार थींदो,
ॿार बि छो न हुजे, हल घुमणो ई आहे न। त इहो संस्कार पियल आहे जन्मनि जन्मनि खां। घुमण वेंदो, उते खातई पीतई, इहो बि सहज प्रवृत्ति। भोग जेतिरा बि आहिनि, भोगई, घुमियो फिरियो, विश्राम कई, निंड कई, इहे राजसी सुख आहिनि। इन्हनि में स्वाभाविक ई असांजी प्रवृत्ति हूंदी आहे। कृष्ण भगवान चए थो, जंहिं सुख खे पाइण लाइ असांखे अभ्यास करणो पए, सहज प्रवृत्ति न लॻे, सहजता सां मन न लॻे, उहा शुरूआत अथई सात्विक सुख जी। जीअं कि सत्संग, कथा, भगवत गीता। भगवत गीता जे सत्संग में सामान्य माण्हूअ जो हिकदमि मन प्रवृत्त न थींदो, हू बोर थींदो, या त शक्ल पियो ॾिसंदो, या ॿियनि खे ॾिसंदो, छो त इहा सहज प्रवृत्ति असांजी कान्हे। असां जन्म जन्म कोई सत्संग कोन कया आहिनि, इहो यादि रखिजो। असां जन्म जन्म भोग भोगिया आहिनि, छो त इहा निशानी आहे, असां भोगनि जे प्रति त जल्दी थी वेंदा आहियूं प्रवृत्त। सत्संग में टाइम लॻंदो आहे, अभ्यास करणो पवंदो आहे। हालांकि अभ्यास करणो सिर्फ़ इहो पवंदो आहे कि राजसी सुख जो त्याग करण जो अभ्यास करणो पवंदो आहे। उन्हनि सुखनि जो त्याग करण जो अभ्यास ॾुखियो आहे। पोइ जेको माण्हू कथा में वेहे, सत्संग में वेहे, कॾहिं न कॾहिं न कॾहिं न कॾहिं उनजी वृत्ति जुड़ी वेंदी, अभ्यास थी वेंदो। जीअं कोई ॿार खे रांदि करण में मज़ो ईंदो हुजे, खेॾण में आनंद ईंदो हुजे, पोइ माण्हू उनखे जोरीअ उतां हटाए करे पढ़ाइण विहारे, जोरीअ, त उनखे पहिरीं मज़ो कोन ईंदो। पर जोरी उनखे अभ्यास कराए माण्हू, पढ़ाएसि, ऐं उहो पास थी वञे, पोइ उनजो मनोबल वधंदो। ऐं वरी ॿ टे दफ़ा इहे पास थी वञे त पोइ हुतां छॾाइजी हाणे हेॾा प्रवृत्त थी वेंदो, ऐं हुनखे फ़ाइदा बि नज़र ईंदा पढ़ाईअ जा। पोइ तीअं ई सत्संग में असांखे अभ्यास करणो पवंदो आहे, हिकदमि कोन वृत्ति जुड़ंदी आहे। सांसारिक सुखनि खे छॾण ऐं सत्संग में जुड़ण, इन में अभ्यास खपे, प्रैक्टिस खपे, फ्रीअ में कोन थींदो। ॾाढा माण्हू सोचींदा आहिनि कि मां सुभाणे खां हलणु शुरू कंदसि सत्संग ते, सत्संग जी ॻाल्हियुनि ते, पर कोन हली सघंदा आहिनि। हुननि खे वरी ॾुखियाई थींदी आहे। त उन लाइ इहो ई आहे, अभ्यास कंदो रहे माण्हू। अगरि एतिरो बि चए थो कि मां सुभाणे खां हलणु शुरू कंदसि त बि सुठो, वरी चए कि मां हाणे ज़रूर हलंदसि, क्रोध न कंदसि, द्वेष न कंदसि, मां ईर्ष्या न कंदसि। ऐं अगरि वरी बि थिए थी त वरी चए हाणे न कंदसि, इनखे अभ्यास चइबो आहे। ऐं कृष्ण भगवान चए थो इन में को मज़ो कोन ईंदो आहे, पोइ इनखे एॾो सुख छो थो चए? मज़ो कोन ईंदो आहे, बल्कि ज़हर वांगुरु, विष वांगुरु लॻंदो आहे। ज़हर केॾो कड़ो थींदो आहे। आध्यात्मिक मार्ग में हलण में, संसार खां रिश्तो टोड़ण में कोई सुख कोन ईंदो आहे। शुरूअ में ज़हर वांगुरु, विषम, यत् तत् अग्रे विषम। शुरूअ में त विष जे समान, पर परिणाम में अमृत ठही वेंदो आहे। इहो ई अभ्यास मन खे समझाए करे, संसार मां फालतू ॻाल्हियुनि मां हटाए करे सत्संग में लॻाइण, भगवान में लॻाइण, इहो बार बार अभ्यास करण। तपस्या बि चई था सघूं हिनखे, तपस्या करण। ऐं उन राह ते हलण में वरी जेके संकट अचनि उन्हनि खे बि झेलण। इहे सभु विष जे समान आहिनि, ज़हर जे समान। धैर्य रखनि, धीरज रखनि। अगरि माण्हू इहो अभ्यास कंदो रहे त हिकु ॾींहुं
उनखे सात्विक सुख जी प्राप्ति थी वेंदी। माना सात्विक सुख किथां पे तो मिले? दुख जी यात्रा कंप्लीट करण खां पोइ, दुख खां पार थियण खां पोइ। ऐं कृष्ण चए थो इहो ई अथव परमात्मा सां जोड़ण वारो सुख। जंहिं ॾींहुं तव्हांखे सत्संग में सुख मिलण लॻे, तव्हां अगरि चओ मूंखे हाणे सत्संग में सुख थो मिले, मूंखे हाणे लाॾनि में या फैंसी कॉम्पिटिशन में मज़ो नथो अचे। फैंसी कॉम्पिटिशन थींदी आहे न, फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन किथे थींदी आहे? न, स्कूल जी ॻाल्हि थोरी थो कयां, लाॾनि ते, किटीअ ते, लाॾनि ते, कोई फंक्शन हुजे, शादी हुजे, उते बि त थींदी आहे फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन। जंहिंखे हाणे हुन में भाग कोन्हे वठिणो, जंहिंखे संसार जा रंग तमाशा नथा वणनि, कोन खपे हुनखे नचण कुॾण या सस्ती लोकप्रियता, हू दुखनि में तपी करे, कष्ट सही, अभ्यास करे करे हाणे अहिड़ी जॻह ते पहुतो आहे जो हुनखे सत्संग थो वणे। सत्संग हुनखे अमृत जे समान थो लॻे। अगरि तव्हां ईअं चओ त पोइ मां चवंदमि कि ज़रूर पोइ इहो सात्विक सुख आहे, कृष्ण भॻवान तो चए, पर मां चवंदमि ज़रूर तव्हां दुख जी यात्रा पूरी करे आया आहियो हिते। तव्हां कष्ट ॾिसी करे ऐं मन खे तव्हां तपाए करे हिते पहुता आहियो। उनजी इच्छा जे विरुद्ध हली करे, अभ्यास करे करे, या त तव्हांखे वैराग लॻो आहे, ज़रूर, या त थोरो वैराग लॻी वियो आहे सत्संग ॿुधी या कंहिं ॿिए घटना सां। बिना दुख ॾिठे सत्संग जो सुख अमृत वांगुरु कोन लॻंदो आहे। हा, या त उहो सत्संग हुजे टेम्परेरी, ॾाढनि खे वणंदो आहे सत्संग, पर कहिड़ो? सिर्फ़ु भॼन हलंदा हुजनि, भॼन हुजनि, थोरो हवा भरी वञे माण्हुनि जी, नचायो वञे, टुपायो वञे, उहो न, उहो सात्विक सुख कान्हे, उहो मन जो सुख आहे, राजसी सुख आहे। सात्विक सुख जो अर्थ आहे कि कोई ग्रंथ खुले ऐं उनजी वाणी शुरू थिए ऐं तव्हांखे वणे, तव्हां बीही रहो, तव्हांजो मन होॾां खिचजी वञे। या सम्झो कोई संगीत सुठो सात्विक संगीत वॼे ऐं तव्हांजे अंतःकरण जो अनहद नाद उन सां जुड़ी वञे ऐं तव्हांखे अमृत जे समान आनंद अचे, ऐं कॾहिं कॾहिं ॻोढ़ा बि वही अचनि, त इहो सात्विक सुख आहे। तव्हां चवंदा ॻोढ़नि में बि सुख थींदो आहे छा? जिन अनुभव कयो आहे उन्हनि खे ख़बर आहे, ॻोढ़नि में बि सुख, ॻोढ़ा त आहिनि अखियुनि में, पर हृदय में उहो सात्विक सुख आहे, उहो उन जा ॻोढ़ा आहिनि। त कृष्ण भॻवान जेको सुख ॿुधाए थो, जंहिंखे महान सुख थो चए कृष्ण भॻवान, परमात्मा सां जोड़ण वारो सुख, ही उहो सुख आहे जेको ॿाहिरां कोन पियो थो अचे, कंहिंजी कृपा, कंहिं माण्हूअ जे अहसान सां नथो अचे, कोई असांखे उधार पियो थो ॾे उन सां नथो अचे, या असां कंहिंजी चमचागिरी करे पातो आहे, उहो बि सुख कान्हे। इहो हिकिड़ो सहज सुख आहे जेको परमात्मा जे द्वारा गिफ्ट पियो थो मिले ऐं असांखे ॿियो कुझु कोन पियो थो मिले। इंद्रियुनि जो सुख कान्हे इहो, इनखे सात्विक सुख चइबो आहे। सत्संग थियो, या तव्हां घर में वेही ध्यानु कयो, घर में वेही नाम जपियो भगवान जो, या सुमरण, याद, लो आ गई उनकी याद, तव्हां यादि कयो भगवान खे ऐं तव्हांखे हुन में सुख मिले। संसार जी का घटना अहिड़ी ॾिसो जंहिंसां तव्हांजूं अखियूं खुली वञनि, हिकदमि सम्झ में अचे कि हे भगवान, ही संसार कीअं आहे, ऐं तव्हांजो ओॾी महिल संसार सां रिश्तो टुटी करे भगवान सां जुड़ी वञे, इहो सात्विक सुख आहे। तव्हांखे लॻंदो मां सही जॻह ते जुड़ी वियसि, उन सॼे संसार जे मालिक सां मां जुड़ी वियसि, उनखे गुरनि वास्तविक सुख चयो आहे। उन जे अलावा बाक़ी सभु दुख आहे। परमात्मा खे छॾे करे जेको बि तव्हांखे मिले उहो परिणाम में दुख आहे।
तने ये गुरबानी आई है चुगाई नाम बिना दुख पावे हर के नाम बिना दुख पावे हर के नाम बिना भगत बिना सहसा न चूके भगत बिना गुर इह भेद बतावे नाम बिना दुख पावे हर के नाम बिना दुख पावे तीरथ व्रत किए कहाँ भयो तीरथ व्रत किए राम शरण नहीं आवे जोग जग निफल देह मानो जोग जग निफल देह मानो जो प्रभ जस बिसरावे नाम बिना दुख पावे हर के नाम बिना दुख पावे भगत बिना सहसा न चूके भगत बिना गुर इह भेद बतावे नाम बिना दुख पावे हर के नाम बिना दुख पावे मान मोह दोनों को परिहरे मान मोह को
नाम जे बिना वो वास्तविक सुख मिलंदो ही कोन। भली माण्हू केॾा बि तीर्थ करे, यज्ञ करे, जोग करे, कुछ भी करे, जेस ताईं भक्ति न कंदो, भगवान सां प्रेम न कंदो, तेस ताईं सात्विक सुख मिलंदो ही कोन। ऐं सॼी प्रक्रिया त इहा ई आहे न, श्रवण मनन कीर्तन, जेका नवधा भक्ति आहे। पहिरीं ॿुधबो आहे श्रवण कननि सां, श्रवण करे पोइ हुनजो मनन कबो आहे, इहो अभ्यास। पोइ मनन करे बुद्धीअ सां चिंतन कबो आहे। कृष्ण भगवान चए थो आत्म बुद्धि प्रसाद जम। आत्म बुद्धि चइबो अथव उहा बुद्धि जेका आत्मा ऐं परमात्मा जे विषय में चिंतन करे। आत्म बुद्धि आत्मा बि छॾे ॾियो, परमात्मा जो जेका चिंतन करे बुद्धि कि परमात्मा केरु आहे, कीअं आहे, कहिड़ो आहे। जेका बुद्धि इहो सोचे थी ऐं निर्णय भी करे थी, इनखे आत्म बुद्धि चइबो आहे। उन आत्म बुद्धि जो प्रसाद अथव सात्विक सुख। आत्म बुद्धि प्रसाद जम सुखम सात्विकम। जेको माण्हू अहिड़ी बुद्धि रखे थो, बुद्धि त हर कंहिं वटि आहे, पर हर कंहिंजी अलॻि अलॻि बुद्धि, कंहिंजी राजसी, कंहिंजी तामसी। जेका बुद्धि परमात्मा जे बारे में सोचे थी, उन बुद्धीअ खे हिकु ॾींहुं विवेक हासिल थींदो ऐं उनखे सात्विक सुख मिलंदो। त श्रवण कननि सां श्रवण कयूं, ध्यान ॾेई ॿुधूं सत्संग, पोइ उन ते बुद्धीअ सां चिंतन कयूं, मन सां मनन कयूं, पोइ हलण शुरू कयूं, थोरो थोरो अभ्यास शुरू कयूं। इन सां छा थींदो, दुखांतम, दुखनि जो अंत, सभिनी दुखनि जो अंत थी वेंदो। राबिया हुई मुसलमान माई, उन ॾाढा दुख ॾिठा जीवन में, पर दुखनि जे करे उहा अहिड़ी उहा थी वई जो उहा पूर्ण सची संत ठही वई। हिकिड़ा थींदा आहिनि दुख ॾिसी करे संत ठहंदा आहिनि, वैराग लॻंदो अथनि, मायुनि जी ॻाल्हि थो कयां, पर वरी धीरे धीरे भॻवान जी ठही वेंदियूं आहिनि। पंहिंसां किथां शुरू कयनि, किथे किरी पयूं। हाणे भॻवान ऐं भॻवान जी में छा फ़र्क़ु आहे ॿुधायो? जी जो फ़र्क़ु आहे, जी जो। ऐं जी आहे त माना मां आहे, ऐं जी आहे त माना अहंकार जुड़ी वियो। ऐं वरी हुन सां गॾु रिंकी जुड़ी वञे त रिंकी भॻवान, पोइ त अञा मिलावट थी वई। अहिड़ियूं मां ॾाढियूं मायूं सुञाणा जिन जे जीवन में स्ट्रगल थियो, घोट गुज़ारे वियो, त अकेली पइजी वई माई। पोइ छा कयईं, सिलाई मशीन, सिलाई करे कपिड़ा सुबण शुरू कयईं। पोइ कपिड़ा सुठा सुबंदी हुई। पोइ हुनखे मिली वियो हिकिड़ो गुरु जी, भगवान जी, गुरु जी, दादाजी, कोई भी। उनजो सत्संग वणियो, छो त ओॾी महिल परिस्थिति ओड़ी हुई मन जी, दुख ई दुख, त बल मिली वियो उन सां, उन संत जे संग में। संत न, ब्रह्म ज्ञानी। त पोइ उन सां बल मिलियो, त उन संत चयईंसि छॾ तूं सिलाई मिलाई, धीरे धीरे तूं मुंहिंजे संग में रहो, व्यवस्था संभाल। हाणे व्यवस्था संभालींदे संभालींदे उनखे उहो सॼो यादि थी वियो सत्संग जेको संत कंदो हो। पोइ पाण बि करण लॻी। हाणे जॾहिं पाण करण लॻी त उनजो त ॾाढो वॾो ग्रुप ठही वियो, ॾाढा फॉलोअर्स थी विया। छो त मायुनि, हिकु माई खे माई सम्झी थी सघे, त मायुनि जी फीलिंग सम्झी उन्हनि खे प्यार ॾियण लॻी, दुख खां जो गुज़री हुई। पर पोइ धीरे धीरे उहा भॻवान जी ठही वई। ऐं भॻवान जी ठही वई त हू छुटो लक्ष्य परमात्मा। हाणे हिनखे मज़ो अचण लॻो, पंहिंजी शेवा, पंहिंजी पूजा, हे हो। पोइ जॾहिं उहा वई त उनजे जेके उहे हुआ माण्हू, उनजा चेलियूं मायूं, उन नाले उनजी कहाणी अहिड़ी ठाहे छॾियनि फिल्म, उनजी स्टोरी, जो जेको बि ॿुधे उनखे लॻे कि जन्म जात पहुतल हुई।
हाणे ये कहानी ठाहियनि कि हमारी जो भगवान थी वो इस धरा धाम पे अवतरित हुई इस तारीख को। उनके जीवन में कोई भी बड़े बड़े कठिन वो आपदाएं आई, लेकिन उन्होंने चुटकियों में उनको साइड कर दिया। कहानी माता के बुधाए चली, वही कहानी बे रूप में पेश थी कई वने। उन्होंने बड़े बड़े दुखों के पहाड़ को भी साइड कर दिया, और उनके हाथों में ऐसा जादू था। वो बस थोड़ी वो एक कुछ हाथ चलाती थी तो एक से एक चीजें उत्पन्न होती थी, समझा। कपड़ा यो न था जवन की कपड़ा सुगंधी हुई, उनके बेरूप में हाथों में जादू था कि वो बस थोड़ा हाथ चलाती और वो हो जाता। फिर उनके जीवन में एक प्रकाश आया, एक महापुरुष का अवतरण आगमन हुआ, उनसे मुलाकात हुई। अड़ा अखर अड़ियूं ॻाल्हियूं मां ॿई पतो लॻायूं तॾहिं तव्हांखे ॿुधाए थो सघां। उनजी फिल्म जेका ठही आहे इहा बि पतो ॿुधायांव, जेका ॾिठी आहे, ऐं जेका वास्तविक उनजो जीवन पतो लॻायो उहो बि ॾिठो आहे। त माण्हू कीअं कंहिंखे हुअ सच में हुअ ठही सघे पई, महान महात्मा ठही सघे पई, भगवान जी भक्ताणी ठही सघे पई, पर वो भगवान जी ठही वई। ऐं इहो थी वियो पतन, इहो थी वियो हेठि किरण। हुन सात्विक सुख कोन ॾिठो, शुरूअ जो दुख ॾिठई, पर दुखनि जो अंत त कयई, पर हिकिड़े ॿिए सुख में फासी वई। श्री कृष्ण भगवान चए थो दुखनि जो अंत थी वेंदो आहे अभ्यास सां। दुखनि जो अंत थी वञे, कोई दुख हाणे असांखे दुखी न करे सघे, तब उपलब्धि आखिरी न समझो, अञा परमात्मा हिकु कदम अञा परे आहे। जॾहिं इहा सुख जी आसक्ति भी खत्म थी वञे, जेको सात्विक सुख जो हिकु रस आहे न, इहो बि हाणे असां हिन में अटकूं न, इहो धीरे धीरे थींदो। असां इन जो भी रस न वठूं त पोइ परमात्मा सां मिलन पक्को आहे। इन जो भी अहंकार न रहे। त कृष्ण भगवान चए थो सात्विक सुख उहो आहे जंहिंमें अभ्यास करणो पवंदो आहे, संसार खां विरक्त थियणो पवंदो आहे, ऐं दुख ॾिसी करे दुखनि जो अंत करणो पवंदो आहे। ऐं जेको शुरूअ में त ज़हर जे समान लॻंदो आहे, पर परिणाम में अमृत थी वेंदो आहे। उनखे चइबो आहे सात्विक सुख। श्रवण मनन स्वाध्याय ये सब यात्रा करे जेका अवस्था मिलंदी आहे, दुख सां ईंदी आहे। राबिया जी मां ॻाल्हि पियो कयां, उन जीवन भर दुख ॾिठा ऐं दुखनि खां पोइ उहा महान संत ठही वई। भगवान कोन ठही। काई माई भगवान जी ठही करे मरे त तव्हां सम्झो हिन पंहिंजो जीवन व्यर्थ विञायो। समझिए छा चयो? का स्त्री या पुरुष अॼु जे समय में अगर भगवान जी ठही करे मरे त हुन पंहिंजो जीवन व्यर्थ विञाए छॾियो। हाणे हुते वञी करे जॾहिं वेंदो, पाण खे भगवान समझी करे वियो, ऐं हुते ॾिसे कि मुंहिंजो हिसाब किताब थिए पियो थो हिते, त बेइज्जती कोन थींदसि हुते। हू चवंदसि कोन केरु आहीं तूं? हू चवंदो मां भगवान जी। त चवंदसि कहिड़ो भगवान जी? चवंदसि वरे हू फलाणो। त चवंदसि ॾाढा ग्रुप आहिनि अहिड़ा, त कहिड़े ग्रुप जो भगवान जी आहीं? ऐं उहो सभु उते अथई, उहा जेका तव्हांजी खेचल हुई उहा हुते हलंदी हुअ हेठि। भगवान जी जेका रांदि कंदा हुआ न, भगवान जी उहा हेठि पई हलेव। हिते त ओरिजिनल थी हलंदी आहे, जेको तव्हां आहियो। त ही कहिड़ी इच्छा सुठी मृत्यु आहे? असां भगवान जा भगत थी करे नथा वञी सघूं छा? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। भगवान जी करे जेके जीवन भर पाण खे भगवान जी समझंदा रहिया न, उहे अंत समय अहिड़ा उलझी विया जलेबीअ वांगुरु, न हेॾा न होॾा, न हिते न हुते।
ऐं उन्हनि खे इहो इन स्थिति ते पहुचाइण वारियूं केरु? इहे ई जलेबियूं जो हुनखे मरण बि कोन ॾींदियूं आहिनि। मरंदे मरंदे बि हाणे जीअं हुननि खे खाइणो लिक्विड आहे या फल फ्रूट ते हलणो आहे न, त इन जो बि प्रचार कंदियूं आहिनि। हमारी दादी देखो, अब देखो केवल फलाहार पे रह रही हैं, 6 महीने से फलाहार कर रही हैं, पता है वो मजबूर लगी पई आहे वेचारी। उनखे बि माना वञण नथा ॾियो, उनजा कर्म पिया था ठाहियोसि, अञा उलझायोसि पिया था। ये नौटंक तव्हां बि ॾिठियूं हूंदव। इहो सुख कान्हे, इहो कोई सात्विक सुख कान्हे। सात्विक सुख किथे आहे? हिन में।
याद। याद माण्हू तॾहिं कंदो आहे जॾहिं प्यार हूंदो आहे, जंहिंसां प्रेम हूंदो आहे। ऐं प्रेम कीअं कंदा आहियो मूंखे ॿुधाईंदा थोरो? कंहिंसां प्रेम तव्हां छा ॾिसी करे कंदा आहियो? सामान्य संसार जी ॻाल्हि थो पुछां। छा पैसो ॾिसी करे प्रेम कंदा आहियो, या हुनजी पर्सनालिटी ॾिसी करे, या हुनजो जॉब ॾिसी करे, या योग्यता टैलेंट ॾिसी करे, या वो सुठो माण्हू आहे, सचो माण्हू आहे? इहो ॾिस, अलॻि अलॻि चॉइस थींदी आहे न सभिनी जी। त मां इहो थो चवणु चाहियां, भगवान में इहे सभु गुण मौजूद अथव। हू पैसे वारो बि आहे, हू टैलेंटेड बि आहे, हुनजी पर्सनालिटी बि सुठी आहे, ऐं हुन में सभु हू सचो बि आहे, आद सच जुगाद सच, हू सुठो भलो माण्हू आहे, ऐं हू पक्षपात बि कोन कंदो आहे, हू निर्भय आहे, हुनखे कंहिंजो डपु कोन्हे। अहिड़े सां ई प्रेम कजे न, जेको वक़्त ते रक्षा त करे। त सभु गुण हुन में मौजूद अथव, रुगो ॿुधो त सही हुनजा गुण केतिरा आहिनि। गुरु ग्रंथ साहिब में हुनजा गुण ई गुण भरियल आहिनि, उन मालिक जा। त जॾहिं असां गुण ॾिसंदासीं त असांजो प्रेम थी वेंदो भगवान सां। प्रेम थींदो त यादि ऑटोमेटिक ईंदी। जिते किथे चाहे शादीअ ते वेंदासीं त बि उनजी यादि ईंदी। जिते मन प्रसन्न थींदो उहो यादि अची वेंदो। त बसि यादि हिनखे त चइबो आहे। कोई ज़रूरी थोरी असां माला खणी वेही रहूं, प्रेम कयूं, गुण ॿुधूं हुनजा, त असांखे उनजो सिमरण थींदो, यादि ईंदी त सुख मिलंदो। यादि सां सुख। ॿियो सुख सात्विक मिलंदव शेवा करण सां। तव्हां थोरी कॾहिं ॿुहारी पाए ॾिसो गुरूअ जे दर ते, तव्हांजे मन जी मैल बि गॾोगॾु साफ़ थी वेंदी, ऐं उहो सुख मिलंदो तव्हांखे। सत्संग में अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलंदियूं जिन सां तव्हांजो भ्रम टुटंदो कि जिनखे मां सुख पई सम्झां उहो सुख त आहे ई कोन, या हिते ख़बर पई, ऐं उन ॾींहुं तव्हांखे वास्तविक सुख जी झलक मिलंदी। इहे सभु ॻाल्हियूं हिक ई हंधि मौजूद आहिनि सत्संग में। त कृष्ण भगवान चए थो सात्विक सुख लाइ दुखनि जी यात्रा बि कबी आहे, अभ्यास बि कबो आहे, जबरदस्ती मन खे हिते आणबो आहे सत्संग में, श्रवण बि कबो आहे, मनन बि कबो आहे, ऐं बुद्धीअ सां निर्णय बि कबो आहे सही या ग़लति। ऐं उन सां ऐं शुरूअ में ॾाढो नीरस बि लॻंदो आहे, शुरूअ में त ज़हर जे समान लॻंदो आहे, पर पोइ परिणाम में असांखे इहो सुख अमृत जे समान मिलंदो आहे ऐं आनंद ईंदो आहे। त अहिड़े सुख खे कृष्ण भगवान चयो आहे सात्विक सुख। बोल श्री कृष्ण भगवान की जय।